दोस्तो, घणनि ॾींहंनि जी विथीअ खां पोइ वक़फ़े खां पोइ जंहिंमें कुझु ज़ाती मसरूफ़ियतूं बि हुयूं, आउट ऑफ सिटी घणा कुझु क़िस्म जा प्रॉब्लम्स हाज़िर थी न सघियुसि, जंहिं करे तव्हां खां माफ़ी थो वठां, माज़रत थो करियां। इन विच में वॾा वॾा मसइला थी विया, संद सां वॾियूं वॾियूं वेधनि जूं ॻाल्हियूं सरेआम थी वियूं, पर मां पंहिंजी राय तव्हांखे वक़्त सिर ॾेई न सघियुसि। चोथों ॾींहुं आहे बबर लिवट। आमिर नवाज़ विड़ाइच साहब, सिंध जे हिलाली फर्ज़ंद, रोड ब्लॉक कयो आहे पंहिंजे वकील साथियुनि सां गॾु। रोड छाजे लाइ ब्लॉक कयो आहे त बाबा सिंध जो पाणी बंदि न कयो। सिंध खे पाणी घुरिजे, सिंधू दरिया जी डेल्टा ख़तमु थींदी थी वञे, असांजा ॿेला ख़तमु थींदा था वञनि, असांजो समुंड सिंध खे जी धरतीअ खे पाईंदो थो अचे। असां वटि केतिरनि ई क़िस्मनि जूं मच्छियूं ख़तमु थी वियूं आहिनि, असांजा जेके तुमर जा ॿेला ख़तमु थी विया आहिनि। कराचीअ खे मुस्तक़बिल में पाणी जी जेको हिकिड़ो बहिरान नज़र थो अचे कराचीअ लाइ, उहो पैदा थियण वारो आहे। उन लाइ हुन एहतजाज कयो। हू चवे थो त मां रुॻो ॿुधंदो हुयुसि, कराची बार काउंसिल जो सदर बि आहे। विड़ाइच साहब चवे थो त मां रुॻो ॿुधंदो हुयुसि त सिंधी महिमान नवाज़ आहिनि, पर हाणे मां अखियुनि सां ॾिठो जॾहिं असां हिते अची वेठासीं बेर सरो सामानी वारे आलम में, त असांखे जे लाइ माण्हुनि पंहिंजे ओताकुनि जा दरवाज़ा खोले छॾिया। को मानियूं खणी थो अचे, को पाणी खणी थो अचे, को शरबत खणी थो अचे। एतिरे क़दुरु जो असां वटि सामान रखण जी जाइ कान्हे का, ऐं असांखे उन जे लाइ अलॻि भांडनि जो इंतिज़ामु करिणो पियो आहे, घरनि जो इंतिज़ामु करिणो पियो आहे, कमरनि जो इंतिज़ामु करिणो पियो आहे, जिते असां पाणी था रखूं, जिते असां खाद खुराक जूं शयूं था रखूं। हालति अहिड़ी थी वई आहे जो मायूं, हिकु माई वीचारी अचे थी, चवे थी मुंहिंजे मुड़ुस जो ॿारु हो, सेप्टेंबर में हो, पर मुंहिंजा भाइर रोड ते वेठा आहिनि, मुंहिंजी सिंध लाइ रोड ते वेठा आहिनि। मां पंहिंजे सेप्टेंबर वारो ॿारु हो, अप्रैल में करे उहा मानी पंहिंजे मुड़ुस जी खणी आई आहियां, त उहे सिंध जा दोस्त, सिंध जा पुट खाइनि। हिकु माण्हू अचे थो त मां पंहिंजी धीअ जो ॾाज विकिरो करे आयो आहियां, हीअ पैसा आहिनि मूंखां वठो, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाइर जेके ॿाहिरां अचनि था उहे मानियूं खाइनि। हिकिड़ो माण्हू अचे थो जेको चवे थो त मूं हींअर ताईं 4 दफ़ा जेको आहे पंहिंजी गाॾीअ तां पाणी पहुचायो आहे। हर गाॾीअ में जेको 60 हर गाॾीअ में 60 दॿा पवनि था, हर दॿे में 20 लीटर पाणी पवे थो। 4 पहुचाए चुको आहियां, सॼो ॾींहुं पाणी भरींदुसि। मुंहिंजा भाइर जेतिरे ताईं वेठा हुजनि, मां हिननि खां हिननि खे पाणी पियारींदो रहंदुसि। केरु बर्फ़ खणी थो अचे, को इमाम हुसैन जे नाले ते सबील शुरू करे, को कीअं। हिन हिकिड़े ई जेको आहे सो तंबूअ जे हेठां सुन्नी बि वेठा आहिनि, शिया बि वेठा आहिनि, वहाबी बि वेठा आहिनि, दीवान मेघवाड़ बि वेठा आहिनि। मतिलबु त जेको बि माण्हू सिंध जो फर्ज़ंद आहे उहो अचे थो, पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करे थो। ऐं इन खां पोइ वरी मोरे में ऐं ॿियनि हंधनि ते बि हैदराबाद में एहतजाज शुरू थी विया आहिनि। हिननि एहतजाजनि जे करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो बि हैदराबाद में वॾो जलसो थियो। बिलावल साहब नारा हया कैनाल जे ख़िलाफ़ु, नारा हणाई। हिन खां अॻु में बि मुराद अली शाह साहब उते बि नारा हणाया, उन खां अॻु में बि हणाए चुको आहे। ठठे में नारा हणाया त कैनाल समूरा नामंज़ूर। बिलावल साहब चयो त सिंधूअ तां कैनाल नामंज़ूर। ऐं निसार खोड़ो साहब त 2 बिखूं अञा अॻिते वधी वियो, जंहिं नारो हणायो त कैनाल ठाहींदे पादर खाईंदे। हाणे इहा धमकी कंहिंखे आहे त कैनाल ठहिराईंदे पादर खाईंदे, या निसार साहब इहो कंहिंखे टारगेट कयो आहे? कैनाल त वफ़ाक़ी हुकूमत थी ठहिराए, कैनाल त पंजाब हुकूमत थी ठहिराए। पंजाब में गवर्नर तव्हांजो आहे, वफ़ाक़ में प्रेसिडेंट तव्हांजो आहे, सेनेट में स्पीकर तव्हांजो आहे, क़ौमी सेनेट जो चेयरमैन तव्हांजो आहे, क़ौमी असैम्बली जो डिप्टी स्पीकर तव्हांजो आहे, KPK में गवर्नर तव्हांजो आहे, बलोचिस्तान में वज़ीर आला तव्हांजो आहे, सिंध हुकूमत सॼे जो सॼी तव्हांजी आहे। त इहे जेके तव्हां पादर था चओ त कैनाल ठाहींदे पादर खाईंदे, इहे तव्हां कंहिंखे था चओ, कंहिंखे था ॿुधायो मिठड़ा? हिन वक़्तु बिलावल साहब जेको
सिंध जी सियासत में जंहिंजो अहम रोल हुयो ऐं सिंध वारा हुन सां बेहद मुहबत करे रहिया हुआ बेनज़ीर जे पुट हुजण जे करे भुट्टे जे ॾोहिटे हुजण जे करे सिंध वारनि जे अखियुनि जो तारो बणियलु हुयो बिलावल। हाणे ॾुख थो थिए हिन ॻाल्हि जो त नारा एतिरा शदीद थींदा था वञनि जो उहे हाणे पीपल्स पार्टी जी क़यादत खे बि मुतासिर करे सघनि था। अञा वक़्तु वियो कोन्हे को 15 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत कई आहे ऐं पीपल्स पार्टी जी बैसाखीअ ते वफ़ाक़ी हुकूमत बीठल आहे। ॻाल्हि चिटी करियो, ॻाल्हि वाज़े करियो ऐं हिकु ॻाल्हि चवंदो हलां त जेके माण्हू वरी मुतासिर थियनि था ट्रैफ़िक जे करे, ड्राइवर मुतासिर थिया आहिनि, क्लीनर मुतासिर थिया आहिनि, मुसाफ़िर मुतासिर थिया आहिनि, मायूं ॿार ॿुढा, उन्हनि जी बि सिंधवासी ख़िदमत करे रहिया आहिनि। उहे चवनि था बाबा तव्हांजो ॾोह कोन्हे को, असांखे तकलीफ़ आहे, तव्हां असांजे तकलीफ़ में असांजो साथ ॾियो था, तव्हांखे मानी टिकी पाणी जेको कुझु असांजे वस में आहे तव्हांखे ॾींदासीं। असांजे घरनि ॾे हलो, हली आराम करियो। जिते जिते मुसाफ़िर फाथो आहे कंहिंखां चार्जिस न वरिती वई आहे, कंहिंखां पैसा न वरिता विया आहिनि। बहितरीन रिवायतूं सिंध क़ाइमु पई करे। डॉक्टर केसर बंगालीअ खे मूं ॿुधो जॾहिं हुन खां पुछियो वियो त भई कराची बि त पाणी जे करे मुतासिर थींदो, जॾहिं किंजर में पाणी न हूंदो, त चयो थो बिल्कुलु मुतासिर थींदो। पर कराची जे रहवासियुनि, हुनजो इशारो उर्दू आबादीअ ॾांहुं हुयो त जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी आहिनि उन्हनि कालाबाग डैम जे वक़्तु बि जॾहिं एहतजाज सिंध करे रही हुई त ख़ामोश रहिया हुआ, हाणे बि ख़ामोश वेठा आहिनि। पर ॿिए तरफ़ विड़ाइच साहबु आहे जेको संदरो ॿधी मैदान में आयो आहे, सभिनी हुनजी वेलकम कई आहे। ज़ैन शाह हुजे, कादिर मंगसी हुजे, अयाज़ लतीफ़ पली जो हुजे, पली जे साहब जी पार्टी जो वॾो रोल रहियो माण्हुनि खे जाॻाइण में, होशियारु करण में, उहे सभु हुनजी इज़त करे रहिया आहिनि। हू चवे थो मूंखे सम्झ में नथो अचे त केरु मुंहिंजे लाइ टोपी खणी थो अचे, केरु अजरक खणी थो अचे, केरु मुंहिंजे लाइ लुंकियूं खणी थो अचे, केरु मूंखे चुमियूं थो ॾिए, केरु मूंखे भाकुर थो पाए। मां त हैरान थी वियो आहियां त अहिड़े क़िस्म जी मुहबत मूंखे मिलंदी मूं त कॾहिं तसवुर बि न कयो। विड़ाइच साहब, तूं सिंध जो हिलाली फर्ज़ंद आहीं, सिंध खे तव्हां जहिड़नि पुटनि ते नाज़ आहे। ऐं हिकु ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त विड़ाइच सिंध में बि वॾी तादाद में, ख़ासि करे दादू ज़िले में, त उन्हनि जा केतिरा ई ॻोठ आहिनि, पर असां विड़ाइच खे सिंधीअ में ॾावच चवंदा आहियूं। पंजाब में जेको विड़ाइच आहे, जीअं हुते वाघा आहिनि, पंजाब में असां वटि विघिया आहिनि, अहिड़े हिसाब सां उते जेके विड़ाइच आहिनि उहे सिंध में वरी ॾावच आहिनि। सो ॾावच साहब, सिंध खे तो ते नाज़ आहे, सिंध खे तो ते फ़ख़्रु आहे ऐं असां इहा उमेद कंदासीं त जेके ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी आहिनि, सिंध में त केतिरियूं ॿोलियूं, घरनि में असां सराइकी था ॻाल्हायूं, असां बिरोकी था ॻाल्हायूं, असां बरोचकी था ॻाल्हायूं, असां पछतो था ॻाल्हायूं घरनि में, पर असां आहियूं त सिंधी न। असांखे पंहिंजी माउ जो नीमक, पंहिंजी माउ जी थञ त मल्हाइणी आहे न। तंहिंजे करे ऐं वकील बिरादरी जेको हिन वक़्तु पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, उन ते असांखे नाज़ आहे, फ़ख़्रु आहे ऐं असां उमेद कंदासीं त जेके रस्तनि ते मुसाफ़िरनि खे तकलीफ़ आहे, हिन वक़्तु ई पंजाब दाहूं पयूं अचनि त पेट्रोल ख़तमु थी वियो आहे, खाद खुराक जी शयुनि जी किल्लत पैदा थी थिए, ॿियूं केतिरा ई मसइला पैदा थी विया आहिनि। इन मसइले खे घणी ड्रेग न ॾियो, वाज़े मौक़िफ़ इख़्तियार कयो, हिकिड़ो अल्टीमेटम ॾियो। हिकिड़े अल्टीमेटम त इहो मसइलो हल थी वेंदो। इन विच में जेको राना सनाउल्ला, मुसद्दिक़ मलिक ऐं इरफ़ान सिद्दीक़ी जा जेके चिड़ ॾियारींदड़ बयान अचनि था, उन्हनि जी बि असां मज़मत करियूं था। चिड़ ॾियारींदड़ हलकड़ा टरड़ाइप वारा बयान न ॾियो। तव्हांखे ख़बर कान्हे का हाणे इहे बि नारा लॻा आहिनि त केनाल खपे या पाकिस्तान। माण्हुनि जे जियापे जो मसइलो आहे यार, हिन मसइले खे संजीदगी सां वठो। तव्हांजी ख़बर पइजी वई त 4 ॾींहंनि जी हड़ताल में तव्हां जो आवाम केॾो परेशान थी वियो आहे, हुनजी रसद जूं शयूं बंदि थी वियूं आहिनि। पेट्रोल बंदि थियो त माना ज़िंदगी बंदि थी न, अञा त तेल बंदि कोन थियो आहे। विड़ाइच साहब इहो बि चयो आहे त असां इहो फ़ैसिलो कंदासीं त हाणे असां रेलवे लाइन बंदि करियूं या अदालतुनि जो मुकमिल तौर ते सिविल कोर्ट खां वठी हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट ताईं सिंध में बाइकाट करियूं।
ॾिसजे त इहा तहरीक कहिड़ो रुख़ थी वठे। तहरीक ॾाढी पुरअमन आहे, तहरीक ॾाढी मानाइती अंदाज़ में पई हले, ॾाढे शानदार अंदाज़ में पई हले। ऐं सिंध हुकूमत बि हिन वक़्त ताईं तहरीक में कंहिं बि क़िस्म जी इंटरफेरेंस न कई आहे। इहो वॾमाणपे जो मुज़ाहिरो कयो आहे। असां उमीद था करियूं त इहा कंदी बि न, छो त उहा पाण कैनालनि जे ख़िलाफ़ु नारा हाणे थी ऐं सिंध जो पीपल्स पार्टी जो सदर निसार खोड़ो चवे थो कैनाल ठाहींदे पादर खाईंदे। उमीद कजे थी त जल्द ही तहरीक पंहिंजे मंतिकी अंजाम ताईं, याने कैनालनि जे रद्द थियण जे नोटिफिकेशन ताईं पुरअमन तरीक़े सां जारी रहंदी। सिंध सलामत, साथ सलामत, जिए सिंध, जिए अवाम। पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।